अदा ॻाल्हि इहा आहे त सभ खां पहिरीं ही इदारा ऐं ही पार्लियामेंट जेका ठगी जे बुनियाद ते ठहियल आहे, ही पंहिंजो जमहूरी क़ानूनी इस्तहकाक विञाए चुकी आहे। 26 आइनी तरमीम खां पोइ हिननि कोर्टुनि खे गैरफाल करे छॾियो, सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान खे ख़तमु करे छॾियो। उन खां पोइ फेडरल इन्वेस्टिगेशन अथॉरिटी जेका FIA आहे, उहा हिननि जी ग़ुलामी करे थी। 70 ऐं 80 सालनि में जिन्हनि सूबनि जा वसीला लुटिया आहिनि, उन्हनि जे ख़िलाफ़ को केस कोन्हे, उन्हनि खे को नोटिस कोन्हे। जिन्हनि 4-4, 5-5 दफ़ा आइन टोड़ियो आहे, उन्हनि लाइ का सज़ा कान्हे। उहे मुक़दस आहिनि, आइन जूं ख़िलाफ़ वर्जियूं जेके तव्हां करियो उहे मुक़दस आहिनि। जेके सूबनि जा हक़ तव्हां खाओ, उन ते कोर्टूं कोन उथंदियूं। असां जॾहिं पंहिंजे तक़दुस ऐं वहदानियत जी बका जी ॻाल्हि कंदासीं, आइन ऐं क़ानून जे मुताबिक़ हूंदी, तव्हां असांखे हिकिड़ो रुपए जो टके जो नोटिस ॾेई असांखे ड्रेजारण जी कोशिशि करियो। मां चवां थो, जेकॾहिं पाकिस्तान में इंसाफ़ आहे त लीगल नोटिस मोहसिन नक़वी खे मिलणु खपे, लीगल नोटिस फयाज़ुल हसन चौहान खे मिलणु खपे, अयाज़ लतीफ़ पलीजे खे, सिंध जे आवाज़ खे, सिंध जी वहदत खे लीगल नोटिस जे ज़रिए नथो ड्रेजारे सघिजे। असां मुतालबो करियूं था, ही सॼो सिंध जो अवाम 8 करोड़ माण्हू अयाज़ लतीफ़ सां गॾु बीहंदा। अयाज़ लतीफ़ जो मौक़िफ़ सही आहे। असीं मक़बूदा इलाइक़ो न आहियूं, असां पाकिस्तान ठाहिण वारा आहियूं। असां दुनिया में हिन मुल्क खे शनाख़्त ॾियारण वारा आहियूं। असां हिन खे रिकग्नाइज़ करे असेंबलियुनि मां कानून पास करे मुल्क जी हैसियत ॾियण वारा सिंध वारा आहियूं। सिंध जी रियासत हुई जंहिंजे बुनियाद ते पाकिस्तान जी शनाख़्त दुनिया में थिए थी। पहिरीं सुञाणप सिंध जी रियासत आहे, पोइ असां पाकिस्तान सिंध जी रियासत ठाहियो आहे। ॿियो को सूबो कोन हो, का रियासत कोन हुई। इन करे असां चऊं था, अहिड़े क़िस्म जूं किरियल हरकतूं बंदि करियो। इन सां न सिंध जो माण्हू रिझंदो, न इहा आइन ऐं क़ानून जे मुताबिक़ आहे। इहे हथु कंडा असांखे। अदा ॻाल्हि इहा आहे त